दिल जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। कंहिं शहनशाह जो हुकुम न हलियो असां ते, नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। KTN ईद शो सां हाज़ुर आहियूं। ईद जेका असां पंहिंजे घर में मल्हाईंदा आहियूं, घर जे भातियुनि सां हूंदा आहियूं। अॼु असीं हिते खोड़ सारा घर जा भाती गॾु आहियूं। अॼु न फ़क़ति असीं हिते सभु गॾिजी ईद मल्हायूं पिया, पर KTN जे चैनल जे वसीले असां सॼी सिंध वासियुनि सां, हिन सॼे देश वासियुनि सां, बल्कि दुनिया जे 90 मुल्कनि जे रहंदड़नि सां हिन वक़्तु गॾिजी असां ॼण त ईद मल्हाए रहिया आहियूं। आऊं आहियां तव्हांजो ईद शो जो हिकु मेज़बान ज़ेब सिंधी। मां आहियां डॉक्टर नसरीन जूणेजो। ऐं असांजा कॉम्पेयर्स तव्हांजे साम्हूं ॿिया बि मौजूदु आहिनि। इरम महबूब, इमरान लाशारी, नाइला समो ऐं रेहाना तबस्सुम। तव्हांखे ख़बर आहे त ईद नालो आहे ख़ुशियुनि जो, ईद नालो आहे रौनकुनि जो, ईद नालो आहे मुसरतुनि जो, नवनि कपिड़नि पाइण जो, खाइण ऐं पीअण जो, मेल मुलाक़ात करण जो, ख़र्चूं ॾियण ऐं ख़र्चूं वठण जो। ऐं अहिड़ियुनि ई सुंदर साहतुनि में असां तव्हांजे रूह खे रिझाइण लाइ, तव्हांजी दिलि विंदराइण लाइ सजाई आहे अॼोकी हीअ सुंदर सांझ। तव्हां जिते बि आहियो ऐं असांखे ॾिसी रहिया आहियो, नंढड़नि नंढड़नि ॻोठनि में, वॾनि शहरनि में, चांहि जो कोप पंहिंजे भरिसां रखी, पंहिंजा रिमोट पासीरा करे असां सां गॾु हुजिजो, असां सां गॾु ईद मल्हाइजो, वञिजो मतां। अॼोके हिन ईद शो में बेशुमार दिलचस्पियूं आहिनि, उन्हनि जो कुझु मुख़्तसर तफ़सील असांजा कॉम्पेयर्स तव्हांखे ॿुधाईंदा। जी इरम। रोशनियुनि, रंगनि, सुरनि ऐं सूंहं जी हिन ख़ूबसूरत महफ़िल में असां सां गॾु अॼु तमामु ख़ूबसूरत फ़नकार मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे फ़न जी जादूगरी सां यकीनन अव्हां वटां दाद हासिल कंदा। ऐं हिते चंड, सितारनि ऐं गुलाबनि जहिड़ा ॿार मौजूदु आहिनि, जेके अव्हांखे मुख़्तलिफ़ टेबलोज़ ते परफॉर्म करे ॾींदा। हिन ख़ुशीअ जे मौक़े ते अव्हां लाइ ट्रैकनि जो बि बंदोबस्तु थियल आहे, जेको यकीनन तव्हांखे मुर्काइण ते मजबूर करे छॾींदो। इन खां अलावा अव्हां जी असां मुलाक़ात कराईंदासीं तमामु मशहूरु शख़्सियतुनि सां। 12 साल पहिरीं मूंखे यादि आहे त अहिड़े ई क़िस्म जा जश्न जॾहिं बर्पा थींदा हुआ त असांजो म्यूज़िक डायरेक्टर उस्ताद नियाज़ हुसैन मरहूम असां सां गॾु हूंदो हो ऐं साणसि गॾु संदसि ॿ नंढड़ा पुटड़ा हूंदा हुआ ऐं हुन जी ख़्वाहिश हूंदी हुई त मुंहिंजा इहे पुट अॻिते हली मौसीक़ीअ जे मैदान में तरक़ी कनि ऐं मूंखे कुझु करे ॾेखारनि। अॼु उस्ताद नियाज़ हुसैन मरहूम असां में मौजूदु कोन्हे, पर अल्लाह जी महिरबानीअ सां हुन जा पोखियल 2 नंढड़ा ॿूटा हींअर वधी वण थिया आहिनि। हिक जो नालो आहे ज़ुल्फ़कार अली, जेको अॼु हिते मौजूदु कोन्हे, ऐं ॿिए जो नालो आहे मज़हर हुसैन। मज़हर हुसैन तव्हांखे ॿुधाईंदो भिट धणी जी वाई। मां संदसि लाइ सिर्फ़ु एतिरो चवंदसि त आओ भिटाई आ तुंहिंजी खिह मुंहिंजूं अखियूं, आओ भिटाई आ तुंहिंजी खिह मुंहिंजूं अखियूं, ॾिसूं पंहिंजो कीनरो भोरियो नाहे भाव, ॾिसूं तुंहिंजो कीनरो भोरियो नाहे भाव, साॻा जोग जड़ाव साॻिया सॾड़ा साज़ जा। मज़हर हुसैन। अवली अलाहु अली अवली अलाहु अली आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद
वहदहू वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब्ब रहीम सो सारा है सचो धनी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जो अलामिया झीलती सभे का पिरिया को पूजे सभे का पिरिया को पूजे नीहु नेड़े गुणे गाल हो नीहु नेड़े गुणे गाल हो सभे का पिरिया को पूजे सभे का पिरिया को पूजे जाचतायो में चेता में वो जाचतायो में चेता में सजन साको बुझे सजन साको बुझे सभे का पिरिया को पूजे सभे का पिरिया को पूजे ला